नखराडू रिपोर्ट सजाद हुसैन मंगी लाइव स्टॉक खाते सांगड़ तरफां पूरे ज़िले जे यूनियन काउंसिलन जे ॻोठनि में जानवरनि खे बीमारियुनि खां बचाव जा अगवा टुका ऐं पेट जे कीड़नि खां दवाऊं पियारियूं वयूं आहिनि। डॉक्टर दोस्त अकबर मरी डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक सांगड़। ख़बर मूजिब डायरेक्टर जनरल लाइव स्टॉक सिंध डॉक्टर हिज़बुल्लाह भुट्टो जे हुकुम खां पोइ ज़िले सांगड़ जे यूनियन काउंसिल मिठो खोसो यूसी वली मोहम्मद कीरियो यूसी खाई ऐं भट्टीअ जे ॻोठनि सजावल खान लगारी मीर हसन टालपुर खान मोहम्मद ब्रोही हाजी इस्माइल मरी में 35,690 गाय ऐं माहे माल खे गुल घोटे जे बचाव जी वैक्सीन ऐं 2,670 मुहाड़े जे बचाव खां FMD वैक्सीन 15,330 जानवरनि खे पेट जे कीड़नि खां दवाऊं पियारियूं वयूं आहिनि। 2,551 बकरियुनि ऐं रिढनि खे फिफड़ी ऐं रतान दस्तनि खां वैक्सीन ऐं 5,220 जानवरनि जो इलाज कयो वियो आहे। डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक सांगड़ डॉक्टर दोस्त अकबर मरी अख़बार वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त ज़िले में वेटरनरी डॉक्टर ऐं स्टॉक असिस्टेंट ॾींहुं राति कमु करे रहिया आहिनि ऐं खाधे तरफ़ां दवाउनि ऐं वैक्सीन काफ़ी मिक़दार में मिलियूं आहिनि जेके हर सेंटर ते पहुचायूं पयूं वञनि ऐं मालदारनि खे मुकमल सर्विस ॾिनी वेंदी। होॾां मालदार एसोसिएशन जे अॻुवाणनि नूर अहमद ख़ासि केली पीर बख्श डाहिरी ऐं आजिज़ मंगी ॿुधायो त जॾहिं खां डॉक्टर दोस्त अकबर मरी मुक़ररु थियो आहे त ज़िले जे मालदारनि खे हर सहूलियत मिली रही आहे।